Not building, but we get the best learning method here. We love education and we love these trees. I want to show and teach the real teacher of Islam. I love my mother and father because my father support me every time. हाँ जो असो ही क्लास आहे इन क्लास में ही अभी असांजी सेकेंड ईयर जी आहे ओडेलाल मां थी पढ़े ही ओस्मान शाह ओड़ी हाई स्कूल में इन्हनि जो असां स्टार्टिंग वरितो पहिरें क्लास खां पहिरें क्लास में हली हींअर जेको आहे पंहिंजे चौथे क्लास में कुझु गेन कयो आहे कहिड़नि बुनियादनि ते हले थो कमर्शियल बुनियादनि ते या फलाई बुनियादनि ते हले थो हाज़िरी जो रेशो केतिरो आहे सर तव्हां ईअं सम्झो त 99%। हिते मंशात जो ख़ात्मो थियो आहे इहो कमु भलो थियो आहे स्कूल खुलियो आहे हली पियो आहे कापी हिते आहे कोन कापी साईं थियणु ॾिए नथो ऐं उनजे बावजूदु हिते जा ॿार इम्तिहाननि में सभिनी खां सुठी पोज़ीशन खणंदा मतिलबु त तालीमी मयार सुठो आहे न। हूअं त सिंध में हज़ारे सरकारी स्कूल इमारतूं न हुजण या उहे ज़बून हुजण सबबु वणनि हेठां हलनि था पर ही शायदि अकेलो उहो ख़ानगी स्कूल आहे जेको बिना इमारत जे वणनि जे छांवरे में हले थो पर पोइ बि ॿारनि जा वालिदेन वॾे शौक़ सां पंहिंजनि ॿारनि खे हिन स्कूल में दाख़िल कराइनि था। न रुगो एतिरो पर हिन ॾूराहीं ॻोठ में 3 ज़िलनि जा ॿार रोज़ पढ़ण लाइ पहुचनि था। ज़िले टंडे अलायार जे तालके झंडे मरी जे ॻोठ कलर शाख जो ही मॉडल स्कूल आख़िर एतिरो ख़ासि छो आहे अचो त इहो सभु ॼाणूं था हिन व्लॉग में। वीडियो आख़िर ताईं ॾिसंदा त तव्हां बि स्कूल क़ाइमु कंदड़ उन शख़्स खे साराहींदा ज़रूरु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम दोस्तों कीअं आहियो ख़ुशि हुजो आबाद हुजो। दोस्तों अॼु तमामु हिकिड़ो अजीब स्कूल आहे उते असां पहुता आहियूं। हीउ स्कूल वणनि जे छांवरे में हले थो ऐं आहे बि प्राइवेट। हाणे तव्हां सोचींदा हूंदो त प्राइवेट स्कूल वणनि जे छांवरे हेठां कीअं पियो हले। सिंध में त सरकारी स्कूल वण हेठां हलंदा आहिनि ऐं उते फर्नीचर बि न हूंदो आहे पर हिन स्कूल में घटि में घटि फर्नीचर आहे पर बिल्डिंग कान्हे का। हाणे तव्हां इहो बि सोचींदा हूंदो त असां हिन स्कूल जी स्टोरी ठाहिण आया आहियूं त सरकार हिन खे बिल्डिंग ॾे। प्राइवेट स्कूल खे सरकार छो बिल्डिंग ॾींदी अञा मामिलो कुछ ॿियो है। दोस्तों ये प्राइवेट स्कूल है जिसकी इमारत नहीं है। अजीब बात है ना। सिंध में बहुत सारे बल्कि सैकड़ों हज़ारों ऐसे स्कूल हैं जिनको इमारतें नहीं हैं और वो दरख्त के छाँव में चलते हैं लेकिन वो सरकारी स्कूल होते हैं। ये सरकारी स्कूल नहीं है ये प्राइवेट स्कूल है। इस स्कूल के मालिक और इंतजामिया पर आपको गुस्सा आ रहा होगा कि आप फीस भी लेते हैं तो बिल्डिंग क्यों नहीं बना रहे। हाँ ये तो सवाल उभरता है लेकिन इस स्कूल की एक कहानी है और इस स्कूल की एक ख़ास बात है वो आपको बताते हैं कि वो क्या बात है। सबसे पहले हमारा चैनल सब्सक्राइब करें। सब आपको बताते हैं कि ये स्कूल क्यों ख़ास है और क्यों यहाँ पर 3 अज़ला के बच्चे पढ़ने आते हैं दूर दराज के इलाकों से पढ़ने आते हैं। तो दोस्तों ही ॿार हिन स्कूल में इन करे पढ़ण ईंदा आहिनि जो ही प्राइवेट स्कूल 3 ज़िलनि में वाकई वॾनि प्राइवेट स्कूल्स खां बहितर तालीम ॾिए थो छाकाणि त हिते जो तालीमी मयार तमामु बहितर आहे। हिते ॿार पढ़ी अॻिते वधनि था सुठी तालीम मिले थी। बिल्डिंग कोन्हे का अलाह कंदो त बिल्डिंग में अची वेंदी। त हीउ स्कूल कीअं क़ाइमु थियो हिते ॿार किथां किथां अचनि था केतिरी फीस आहे ऐं हिन स्कूल क़ाइमु करण जो मक़सदु छा आहे। पैसो कमाइणु आहे या सिंध जे ॿारनि जो मुस्तक़बिल बचाइणु आहे। सॼी कहाणी ॼाणियूं था साईं सईद अहमद जदगाल खां। हीउ उहो शख़्स आहे जंहिं मंशात जो ख़ात्मो आणे हिते स्कूल क़ाइमु कयो आहे ऐं मंशात जे ख़िलाफ़ु हिन तमामु वॾी हिकिड़ी मुहिम हलाई जंहिंजा तमामु मस्बत नतीजा बि साम्हूं आया। त साईं सां ॻाल्हि ॿोल कयूं था इहो बि तव्हांखे ॿुधायूं हिन सरकारी नौकिरीअ खे थुॾे छॾियो ऐं 2000 रुपया हिन रिश्वत न ॾिनी। चई रिश्वत छो ॾियां मूंखे सरकारी नौकिरी न खपे। 2000 रुपया छा 200 रुपया बि न ॾींदुसि रिश्वत न ॾींदुसि सरकारी नौकिरी न मिले त न मिले। त साईं सां कचहरी कयूं था। साईं छा हाल वाल आहे। अल्हम्दुलिल्लाह सर ख़ैरियत कीअं पियो हले तव्हांजो स्कूल। अल्हम्दुलिल्लाह बहितरीन पियो हले पर तव्हां चेक कंदव तव्हां ॾिसंदव तव्हांजा वधीक असांखे तसली थींदी। असांजे हिसाब सां बहितरीन पियो हले माशाअल्लाह। ॿारनि सां बि हाल वाल कयूं था कचहरी कयूं था। हाणे असांखे इहो ॿुधायो त हिन स्कूल क़ाइमु करण जे पुठियां असुल कहाणी छा आहे। सर अचो जीअं त असांजी एजुकेशन पाकिस्तान में छो जो का बि क़ौम जी तरक़ी हुनजी एजुकेशन सां हूंदी। अगरि असांजी एजुकेशन न हूंदी त असां नीसो नाबूद थी वेंदासूं
उनजे करे असांजो हिकिड़ो कज़न आहे, उहो सुपरवाइज़र आहे। असां गॾिजी करे इहो प्लान ठाहियो त असांखे जेको हिन ॻोठ में स्कूल खोलणो पवंदो, छो जो काफ़ी एरियाज़ जा ॿार मतिलबु पंहिंजे वेझनि स्कूलनि में वेंदा आहिनि, लेकिन हिन जे आसपास अहिड़ो को क्वालिटी एजुकेशन वारो स्कूल न आहे। पोइ असां जंहिं महिल ते स्टार्टअप वरितो त असांखे थोरी ॾुखियारियूं थियूं, छो जो पहिरीं इशू हो बिल्डिंग जो। उन खां बाद वरी जेको आहे असांखे पंहिंजी परमिशन खपे, परमिशन लाइ पोइ असां टीओ साहिब सां मुलाक़ात कई, उहो कमु हलियो। उन खां बाद पेरेंट्सनि ॾिठो त मतिलबु रिज़ल्ट मिले पई। पोइ मुख़्तलिफ़ एरियाज़ मां जेको आहे, जीअं त पंहिंजे सांगड़ जा कुझु ॿार अचनि था, पंहिंजो टंडो अलियार में त वाक़ई आहे ॻोठ, ऐं मटियारी जा ॿार अचनि था। ईअं करे करे माशाल्लाह इहो असांजो कारवां वधंदो वियो ऐं तक़रीबन 2 साल थी विया असांजे स्कूल खे ऐं तमामु बहितरीनु कमु हली रहियो आहे माशाल्लाह। अच्छा, हिन स्कूल में बिल्डिंग कोन्हे, स्कूल जी सरकारी स्कूल जेको हिते हो के दौर में शायदि गर्ल्स प्राइमरी स्कूल हो, उहो पाण भूत बंगलो बणियल आहे, चौदीवारी बि कोन्हे का, वणनि जे हेठां। त पोइ वालदेन कीअं ॿारनि खे छॾींदा हिते? सर बकुल वालदेन जे चए असांखे बिल्डिंग सां को मामिलो कोन्हे, असांखे ॾिसणो आहे त तालीम कहिड़ी थी मिले। हालांकि गर्मियुनि में ॿारनि खे थोरी तकलीफ़ थींदी आहे, उनजे लाइ असां टाइमिंग चेंज कई आहे। उन में 7 बजे खां वठी 12 बजे ताईं असांजो स्कूल हलंदो आहे, ऐं सर्दी में जेको असांजो 10 बजे खां वठी स्कूल हलंदो आहे 2 बजे ताईं। ऐं मुतमइन आहिनि वालदेन, ऐं ॿार बि माशा लुत्फ़ अंदोज़ आहिनि, कमु असांजो बहितरीनु हली रहियो आहे। तव्हां जीअं मूंखे ॿुधायो त नर्सरी जो क्लास बि हले थो, KG 1 2, पोइ वरी मैट्रिक ऐं पोइ फर्स्ट ईयर इंटर जा बि स्टूडेंट्स आहिनि, त ॿुधायो त कीअं माना हिननि खे अलॻि अलॻि विहारियो था, कीअं क्लास रूम्स क़ाइमु थियल आहिनि? जी सर, हाणे असां वटि जीअं त नर्सरी जा अलॻि क्लासिस आहिनि, नर्सरी क्लासिस ही जेके नंढड़ा नंढड़ा फितकड़ा वेठा आहिनि, इहे नर्सरी क्लासिस वारा। जी हा, उन खां बाद पितकड़ियूं ही जेको आहे पंहिंजो KG क्लास वारा वरी उन खां थोरो वॾा आहिनि, ऐं उन खां अलावा जेके वॾे क्लास वारा आहिनि इहे बि KG वारा आहिनि, ऐं अॻियां जी हा KG आहिनि, ही बि नर्सरी KG। अॻियां जेके क्लासिस आहिनि असांजा उन में असोटेड क्लास आहिनि, जेके असांजो टीचर्स आहिनि न उहे हिते मतिलबु टीच बि कनि थियूं ऐं लर्न बि कनि थियूं। उनजे करे मतिलबु त इहे जेको आहे 8th क्लास जी स्टूडेंट आहिनि, के फर्स्ट ईयर जूं, हीअ अदो जेको आहे ग्रेजुएट आहे। जी हा, ऐं हीअ असांजी नंढी इहा बि 8th जी स्टूडेंट आहे, 8th जी हू जेके 2nd ईयर जी स्टूडेंट आहे। अच्छा, ही जेके असांजी वधिड़ियूं आहिनि इहे 8th जी स्टूडेंट्स, इहे नर्सरी वारनि KG वारनि खे पढ़ाइनि थियूं? जी हा, पढ़ाइनि थियूं। उन चेक बैलेंस मुंहिंजे हथ में आहे, ठीकु आहे न। इहो सॼो वरी सुबुह जो मॉनिटरिंग कंदो आहियां। उन खां बाद जेको मथे क्लासिस वारा ॿार आहिनि उहे कुझु 8th जा आहिनि, कुझु 6th जा, कुझु 4 जा, ऐं परे पासे वारा ॿार बि कुझु 4th 5 6 जा आहिनि, जेके असां वटि मतिलबु उन्हनि शुरूआत में तालीम पिराई। इन्हनि जेको आहे पहिरें क्लास खां शुरू कई। हाणे जेको असांजो ही क्लास आहे, हिन क्लास मां ही अधी असांजी 2nd ईयर जी आहे, ओॾोलाल मां थी पढ़े, ही ओस्मान शाह ओड़ी हाई स्कूल मां आहे। इन्हनि जो असां स्टार्टिंग वरितो पहिरें क्लास खां, पहिरें क्लास मां हली हींअर जेको आहे पंहिंजे 4th क्लास में कुझु गेन कयो आहे। ही मतिलबु नंढियूं असांजी मुख़्तलिफ़ आहिनि। पाण पढ़नि पियूं? जी हा, टीचरनि खे पढ़ाए पई। जी, ऐं वरी हुननि पोइ कीअं टाइम कीअं डिवाइड थींदो हूंदो? सर टाइम ॾाढो बहितरीनु पियो गुज़रे, छो जो हाणे फ़र्ज़ु करो असां जेको हिननि खे पढ़ायूं था न सुबुह जे टाइम में, त इन्हनि जो पियो हले। जीअं मतिलबु 1 बजे मोकल थींदी आहे, मोकल थियण खां पोइ वरी जेको हिनजो क्लासिस आउं वठंदो आहे, जेको हिनखे वर्क ॾींदो आहे हे मूंखे ॾींदा आहिनि। उनखे टाइम खे पाण डिवाइड आसानी सां करे सघूं था। अच्छा, इहो बि तव्हांखे ॿुधायूं त साईं सईद अहमद जदगाल टंडे अलायर जो पाण कलशाख जो रहवासी आहे, हिते जो आहे असुल। साईं जी कोशिशि रगो मंशात जे ख़िलाफ़ु न आहे, पर दीनी तालीम जे हवाले सां वॾो सरगर्म आहे। साईं केतिरा ई न्याणियुनि जा दीनी मदरसा बि खोलिया आहिनि, मस्जिदुनि जी तामीर लाइ बि ॾाढो एक्टिव रहे थो। थोरी घणी साईं जी ज़मीदारी बि आहे। कहिड़नि बुनियादनि ते हले थो? कमर्शियल बुनियादनि ते या फलाही बुनियादनि ते हले थो? सर फलाही बसि अल्लाह जो रसूल राज़ी थिए, ठीकु आहे न। इनमें कमर्शियल न, छो जो मां ख़ुदि आहियां ज़मीदार आहियां, बसि हैंड टू माउथ कमु हले पियो अल्हम्दुलिल्लाह। जेको मुंहिंजो कज़न आहे उहो बि मतिलबु ख़ुदि ज़मीदार आहे, हुनजी जॉब आहे सरकारी, मटियारी में हुनजी ड्यूटी आहे। मोहम्मद अली बलोच। जी हा, पोइ इहे कुझु साथी आहिनि, असां गॾिजी हलायूं था अल्हम्दुलिल्लाह। हर शइ लेवल आहे, छो जो असांखे मयार ॾियणो हूंदो तालीम जो। बाक़ी अगरि असां कमर्शियल पॉइंट ऑफ व्यू सां ॾिसंदा त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि उहा पढ़ाई त कोन्ह थींदी। तव्हांखे दोस्त ॿुधायूं था त हिते ॿारनि जी फीस केतिरी आहे? फीस ज़ाहिर आहे वठनि था, केतिरी फीस आहे उहो ॿुधायूं था, पर इहो ॿुधायूं त केतिरा ई ॿार आहिनि साईं मूजिबि जेके फ्री ऑफ कास्ट हिते पढ़नि था। मुख़्तलिफ़ जेके बिरादरियूं आहिनि असांजूं, कोली बिरादरी जा ॿार आहिनि, भील बिरादरी जा ॿार आहिनि, उहे जेके ग़रीब आहिनि, जिन जा माइट फीस अफोर्ड नथा करे सघनि, उन्हनि खां हिते का बि फीस वग़ैरह वसूल नथी कई वञे। ऐं साईं मूंखे ॿुधाए पिए त जेके ॿार इम्तिहाननि में पोज़ीशन्स खणनि था उन्हनि लाइ तालीम बिल्कुलु हिते फ्री हूंदी आहे। न रुगो तालीम फ्री हूंदी आहे, पर उन्हनि खे यूनिफॉर्म ऐं किताब पिणु फराहम कया वञनि था। साईं सिलेबस कहिड़ो पढ़ायो था हिते? सद STB जो, सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जो। छो जो इहे ॿार असांजा मतिलबु जेको अॻियां वेंदा हाई स्कूल कॉलेज यूनिवर्सिटी वग़ैरह, उन्हनि खे मतिलबु उहा शइ आसानी सां गेन करे सघनि। सही आहे। हिन नंढे खे ड्रेस छो कोन्हे? सर इहे 9 ॿार आहे। ही 9 ॿार आहे? जी हा। अच्छा, हीउ किथां जो आहे? सर ही डिस्ट्रिक्ट मटियारी जे ॻोठ हाजी पीर मोहम्मद बलोच मां। परे खां परे किथां अचनि था? केसरगोड जा था अचनि। केसरगोड? केसरगोड डिस्ट्रिक्ट सांगड़ आहे।
अच्छा केतिरो परे आहे तक़रीबन उहो 5-6 किलोमीटर थी वेंदो 5-6 किलोमीटर छा ते ईंदा आहिनि ॿार सर उहो पेरेंट्स मोटरसाइकिल ते खणी ईंदा आहिनि मोटरसाइकिल ऐं टंडोले जा ॿिया वरी मिठू मीरजत उहे वरी जेको आहे चिंची में खणी ईंदा आहिनि चिंची में जी अच्छा ही जेके अदड़ियूं आहिनि न्याणियूं आहिनि जी। जेके पढ़ाइनि थियूं जी। पढ़नि बि थियूं जी। इन्हनि खे कुझु मुआवज़ो वग़ैरह ॾियो था जी असां हिननि खे ॾींदा आहियूं कंहिंखे 5000 कंहिंखे कुझु वधीक 5000 जी हा सफ़ा घटि आहिनि सफ़ा घटि उन वजह त छो पढ़ाइनि थियूं ऐं पढ़नि थियूं ठीकु आहे न उनजी ख़ुदि जी मतिलबु फ्री आहे हा जी हा मतिलबु कोऑपरेटिव आहिनि मुतमइन आहिनि जी सही कुझु ॿारनि सां मिलूं था उन्हनि खां पुछूं था उन्हनि जी झलक ॾेखारियूं था त हिन स्कूल में पढ़ण सां संदन तालीम ते केतिरो असरु पियो आहे इहे असांजियूं भेणियूं असांजियूं न्याणियूं अच्छा दोस्तो ॿियो ॾिसो ही सभु जेके टीचर्स ख़ासि तौरु माशा अल्लाह बापर्दा आहिनि हुते बि अधी हिकिड़ी वेठी आहे टीचर उहा बि माशा अल्लाह बिल्कुलु बापर्दा हीअ अदीब बापर्दा केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि आहे इहा त हिते न्याणियुनि जे परदे जो वॾो इंतज़ाम आहे ऐं सभिनी तालीमी इदारनि में इहो हुजणु घुरिजे तव्हांजो नालो छा आहे पुटु पोइ तव्हां हिते रांदि वेठा खेॾो पढ़ो नथा हा हा थकिजी पिया आहियो पढ़ी पढ़ी तव्हांजो ॻोठु किथे आहे कहिड़े क्लास में पढ़ो था केजी में पोइ तव्हां त वॾा थी आहियो हाणे अञा केजी में पढ़ो था तूं भला खिली पियो तूं कहिड़ी क्लास में पढ़ींदो तूं पोइ हुन ते छो थो खिली अस्सलाम वालेकुम छा नालो आहे तव्हांजो पुटु अब्दुल मन्नान कहिड़ी क्लास में पढ़ो था 1 में ही तव्हां पंहिंजे कद बुद खां वॾा ई बूट पाता आहिनि सेब फिथनि वारा अच्छा इन जे करे न चवे आहे पोइ न पायो आहे पोइ हली ॾेखारियो अलाए ॾिसो इहा थोरी घणी विंदर आहे ॿारनि लाइ अच्छा साईं सही साहिबु इहो ॿुधायो त सियारे में कीअं हूंदो आहे इंतज़ाम सुबुह जो त सर्दी हूंदी आहे पोइ कीअं सर्दी खां बचाए त ॿारनि खे हाणे सियारो शुरू आहे जी हा सियारो शुरू आहे 10 बजे खां वठी 2 बजे ताईं असांजो क्लास हलंदो आहे पोइ जेके असांजा छापड़ आहिनि न उन काना माना ॾेई असां कुझु मतिलबु उनखे ढकींदा आहियूं शेल्टर ॾींदा आहियूं अच्छा इहो त ठीकु आहे ही निसाबी सरगर्मियूं ग़ैर निसाबी सरगर्मियूं उन लाइ छा कयो ॿारनि खे थोरो तफ़रीह फराहम करण लाइ सर ॿारनि खे असां तक़रीबन वठी वेंदा आहियूं कराची वग़ैरह सॉरी हैदराबाद ऐं मुख़्तलिफ़ जेके विज़िटिंग प्लेसिस आहिनि उते वठी वेंदा आहियूं ऐं पंहिंजा प्रोग्राम वग़ैरह हिते कंदा आहियूं जेके स्पेशल इवेंट हूंदा आहिनि पंहिंजा उहे ॾियारा हूंदा आहिनि जेके सिंधी ॾियारो थियो पाकिस्तान कल्चर डे थियो पाकिस्तान आज़ादी जो ॾियारो थियो जेके बि ॾियारा आहिनि उहे मल्हाईंदा आहियूं ऐं उनखे अलावा तक़रीबन 15 ॾींहं असांजी का न का पार्टी वग़ैरह हूंदी आहे ॿारनि खे ठीकु आहे न उनखे मतिलबु एंटरटेनमेंट करण लाइ हाज़िरी जो रेशो केतिरो आहे सर तव्हां ईअं सम्झो त 99%. उनजी वजह इहा आहे त ॿार ईंदा आहिनि इत्तेफ़ाक़ सां बुखार ज़ुकाम या कंहिंखे शॉपिंग या कुझु अहिड़ो इत्तेफ़ाक़ थियो त उहो ॿी ॻाल्हि आहे ही नर्सरी आहे केजी असां नर्सरी आहे ही नर्सरी आहे जी हा ही नंढड़ी अॼु आई आहे पहिरें ॾींहुं सुम्ही रही पहिरें ॾींहुं सुम्ही रही आहे माशाअल्लाह गुलनि जो ॿार हिन जो फर्स्ट डे आहे छा हिन सर हफ़्तो थियो आहे हफ़्तो थियो आहे ड्रेस कोन वरिती जी न अच्छा हू ॿार जेको आहे होशियारु हुजे जी दोस्तो हिन स्कूल जी हिकिड़ी स्टूडेंट आहे हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था पुटु नालो छा आहे तव्हांजो खदीजा कहिड़ी क्लास में पढ़ो था पे छा ॿुधाईंदव अॼु असांखे Thanks sir, my name is Khadija Wadela. I wanted to be a doctor. My teachers teach me the best way. There is not building but we get the best learning method here. We love education and we love this trees school. अच्छा अदी तव्हां इहो मूंखे ॿुधाइजो त तव्हां हिते ई इंग्लिश सिखी आहे या पहिरीं जिते पढ़ंदा हुते तव्हांखे एतिरी इंग्लिश सेखारींदा पढ़ाईंदा हुआ ना असीं हिते आए आहियूं असांखे सर सही सेखारियो आहे तव्हांजे वालिद साहिबु छा कंदा पंहिंजी ज़मीन में कमु कंदो आहे ज़मीन आहे तव्हांखे जी अच्छा ठीकु आहे पुटु तव्हांजो नालो छा आहे सर मुंहिंजो नालो फ़ाइज़ा आहे फ़ाइज़ा आहे तव्हांजो वालिद साहिबु छा कंदो आहे सर मुंहिंजो वालिद साहब शॉपकीपर आहे शॉपकीपर आहे तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ो था सर आउं उते 7 में ऐं हिते शुरूआत सां शुरू करियां थी शुरूआत खां जी फर्स्ट खां
यस पहिरीं क्लास खां यस सर छा वहाँ करे? वहाँ पे न मतलब जाने की सहूलत उते मतलब वञण जो सहूलत कोन इन जे लाइ असां हिते पढ़ंदा आहियूं ऐं हिते उते छोकिरी कुझु वेंदा हुआ पर मतिलबु कॾहिं कॾहिं वेंदा हुआ कॾहिं कॾहिं कोन वेंदा हुआ ऐं असांजो क्लास मिस हूंदा हुआ जॾहिं सर सईद हिते स्कूल खोलियो त असां आयो हिते पढ़ण लाइ असांजो जेको क्लास मिस थिया हुआ असां उहो अटेंड करंदा आहियूं अच्छा तव्हां इंग्लिश में कुझु ॿुधाईंदो असांखे सर आउं पंहिंजो इंट्रोडक्शन हा कराईंदो करायो तव्हां My name is Faiz Abdul Wahab Kalmati Baloch. My village name is Ajipir Muhammad Baloch. My school name is Kalar Shank Model School. I want to be Islamic scholar. I want to show and teach the real teacher of Islam. I love my mother and father because my father support me every time and every day. I respect my all teachers. अरे हिते तव्हां अॻु में पढ़ंदा हुओ तव्हां ॿुधायो त उते पढ़ाई सही न हुई हिते त बिल्डिंग बि कोन्हे वणनि हेठां पढ़ो था हिते मसइला कहिड़ा पेश अचनि था कहिड़ी परेशानी थिए थी तव्हांखे हिते सर हिते परेशानी कुझु कोन आहे जॾहिं असां पढ़ंदा आहियूं त मतिलबु तकलीफ़ तो ईंदनि जंहिंजे नज़र मतिलबु अगरि पढ़ाई ते हूंदो मतिलबु तो हू किथे बि पढ़ी सघे थो मतिलबु बिल्डिंग जो मसइलो कोन आहे सर आउं कुझु और ॿुधाइणु चाहियां हा ॿुधायो अस्सलाम वालेकुम सर सभ खां पहिरीं आउं तव्हांजी एहसानमंद आहियां जो तव्हां हिकु बार ॿीहर असांजे स्कूल में अची असांजी मदद करण लाइ तकलीफ़ करे हिते पहुता जंहिंजी नज़र मंज़िल ते हूंदी पोइ इन्हनि लाइ इन्हनि वणनि जी हेठियां वरी सर्दी गर्मी ऐं मींहं बेमाइना थी पवंदा अल्हम्दुलिल्लाह असां इन्हनि वणनि जे हेठियां तमामु बहितरीनु दर्सी इख़लाक़ी ऐं जिस्मानी सिखिया ॾिनी वञे थी वालिदैन मुतमइन आहिनि ऐं असां बि लुत्फ़अंदोज़ आहियूं ठीकु आहे दोस्तो हीअ वाक़ई अॼु सही पई चए त आउं हिते ॿियो दफ़ो आयो आहियां पहिरीं मूं हिकिड़ी स्टोरी हलाई जेका फेसबुक ते असां रखी उहा बि सुठी वायरल थी हिन नंढड़े सां ॻाल्हि ॿोल कयूं था पुटु नालो छा आहे तव्हांजो अब्दुल मन्नान वाडेला अब्दुल मनान वाडेला साहब इहो ॿुधायो तव्हां कहिड़ी क्लास में पढ़ो था सर आउं 1 क्लास में पढ़ां थो हा छा चवणु था चाहियो सर आउं स्कूल जे बारे में कुझु चवणु चाहियां थो ॿुधायो सर तव्हांजी महिरबानी सर आउं इहो चवणु चाहियां थो त पढ़ण लाइ हर रांदि ज़रूरी आहे पढ़ण वारो हर रांदि पढ़ंदो आहे पढ़ाई लाइ महिनत कजे दोस्तो हीउ स्कूल तव्हांखे कीअं लॻो प्राइवेट स्कूलनि जो हींअर कारोबार उरूज ते आहे ऐं प्राइवेट स्कूलनि जा मालिक उन्हनि जी इंतिज़ामियाऊं मुडी छुरीअ सां ॿारनि जे वालिदेन खे कुहंदा आहिनि हिते असां वटि हिन मुल्क में असां वटि सिंध में जेके ॿ वॾा मसीहाई शोबा आहिनि सिहत ऐं तालीम उहे वॾे खां वॾो कारोबार बणियल आहिनि तव्हां ॾिसो वॾियूं वॾियूं ख़ानगी इस्पतालूं जेतिरी वॾी इस्पताल वॾी कोन हूंदी बिल्डिंग वॾी हूंदी उन्हनि जूं फीसूं ओतिरियूं वॾियूं ऐं स्कूल बि तव्हां ॾिसो जेतिरा वॾा स्कूल फीसूं ओतिरियूं वॾियूं महांगियूं उन सूरत हाल में हिते फ़ी ॿार खां फ़क़ति 500 रुपया वसूल कया वेंदा आहिनि 500 रुपया फ़क़ति इन करे त हिननि अदिन खे थोरो घणो मुआवज़ो मिली सघे हीअ जेके टीचर्स आहिनि हिते पढ़ाईंदियूं असांजूं नियाणियूं आहिनि असांजूं भेनरूं आहिनि बहरहाल शुरूआति थी आहे को ॾींहुं ईंदो त हीअ स्कूल हिकु वॾी इमारत में इंशाअल्लाह मुंतक़िल थींदो मुंहिंजी सभिनी सरहंदी वारनि खे अपील आहे टंडे अलाया ज़िले जी इंतिज़ामिया खे अपील आहे हिन स्कूल लाइ बिल्डिंग फ़राहम कयो हिते पढ़ंदड़ ॿार कुझु करे ॾेखारींदा इंशाअल्लाह हिते मंशात जो ख़ात्मो थियो आहे इहो कमु भलो थियो आहे स्कूल खुलियो आहे हली पियो आहे हाणे हिन स्कूल खे अॻिते वधाइण जी ज़रूरत आहे 125 ॿार अचनि था घटि ॿार कोन्हनि वॾो तादाद आहे तालीम बि सुठी मिले पई तोड़े जो हीअ जेके टीचर्स आहिनि तव्हां हाणे इहो बि सुवालु हूंदो ज़हन में त हीअ जेके ॿार पढ़ाइनि थियूं टीचर्स उहे ख़ुदि स्टूडेंट्स आहिनि पर इहो बि त ॾिसो न हिननि खे बि त साईं सईद अहमद जदगाल जहिड़ा माण्हू पढ़ाइनि पिया हर वक़्तु निगरानी थिए थी पढ़ाई ते तमामु घणो फोकस आहे हिते तालीमी मयार सुठो आहे तॾहिं त ॿार अचनि था न हीअ रुॻो हिते हारियुनि जा ॿार थोरी था पढ़नि ऑफिसरनि जा ॿार पढ़नि पिया ज़मींदारनि जा ॿार पढ़नि पिया आख़िर कुझु त हूंदो आख़िर तालीमी मयार थोरो त बहितर हूंदो तॾहिं त अचनि था ॿी ॻाल्हि त सभ खां वधीक हूंदा आहिनि रिज़ल्ट्स कापी हिते आहे कोन कापी साईं थियणु ॾिए नथो ऐं उनजे बावजूदि हिते जा ॿार इम्तिहाननि में सभिनी खां सुठी पोज़ीशन्स खणनि था मतिलबु त तालीमी मयार सुठो आहे न बाक़ी वॾा वॾा प्रोफेसर वठी अचो PhD ऐं ॿियूं डिग्री रखंदड़ वठी अचो उहे पढ़ाइनि न रुॻो मुफ़्त जा पैसा वठनि उनजो ॿारनि ते कहिड़ो असरु पवंदो
सो बहरहाल हिकिड़ी सुठी कोशिशि आहे। असांजो वीलाग अलाए तव्हांखे कीअं लॻो, बिना छित वारे स्कूल जो असां वीलाग ठाहियो आहे। हिकिड़े शख़्स जी कहाणी तव्हां पेश कई अथऊं जंहिं पंहिंजी ज़िंदगी तालीम लाइ, दीनी तालीम लाइ, सिंध जे ॿारनि लाइ वक़्फ़ करे छॾी आहे। मंशात जे ख़ात्मे लाइ हुन तमामु घणो पितोड़ियो आहे। त सलाम आहे सईद अहमद जदगाल खे। सिंध में अहिड़ा ॿिया बि खोड़ सारा किरदार आहिनि। असांजी कोशिशि हूंदी त वक़्तु ब वक़्तु उन्हनि खे पंहिंजी वीडियोज़ में साम्हूं आणियूं। तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो, पंहिंजे भाउ जो चैनल ही सब्सक्राइब ज़रूरु कजो। वॾी महिरबानी। दोस्तों, आपको अगर वीडियो पसंद आई हो तो उसको लाइक और सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा। हमने कोशिश की कि इस स्कूल को फोकस करें, इस अजीब स्कूल की कहानी आप तक पहुँचाएँ। अजीब स्कूल ज़रूर है क्योंकि इमारत नहीं लेकिन बहुत खूबसूरत है, क्योंकि यहाँ पर ना सिर्फ बच्चों की तालीम और तरबियत पर फोकस किया जाता है बल्कि जो हमारी बच्चियाँ हैं उनके पर्दे पर खुसूसी ख्याल किया जाता है।